जी नाज़रीन, जैसे कि आपको मालूम है कि पूरी मुल्क की तरह शदात कोट में भी महंगाई उरूज पर है और एक तरफ अशिया खुर्दोनूश की कीमतें दिन ब दिन बढ़ रही हैं, जबकि दूसरी तरफ पेट्रोलियम मसनूआत की कीमतों में भी दिन ब दिन इजाफा हो रहा है। इस हवाले से शदात कोट के शहरी जिस तरह की एक अजाब में ज़िंदगी गुजार रहे हैं, आइए इस हवाले से उनसे बात करते हैं कि उनका मज़ीद क्या कहना है। अब असां त मज़दूर माण्हू आहियूं, असांजी त तक़रीबन हूअं त 500 रुपये पघार हूंदी, हाणे 1000 रुपये पघार मिले थी, असांजो 1000 पूरो नथो थिए। अॻु में तक़रीबन किलो गे 260 270 80 ते हूंदो, हाणे 600 रुपया किलो थी वियो आहे। हाणे अञा ॿुधूं था त पेट्रोल चढ़े थो, पोइ त असां ग़रीबनि जे लाइ छा थींदो, असां मज़दूर आहियूं, असांजे लाइ छा थींदो ख़बर न आहे, अॻिते लाइ छा थींदो। तमामु घणी आहे महांगाई, कम न आहिनि मुल्क में। ॾिसो था बिजली एॾी महांगाई, पेट्रोल एॾो महांगो, तारीख़ में इहो कॾहिं बि न थियो आहे। बाक़ी ॾिसो था कम आहिनि, कम बि बिल्कुलु बि न आहिनि। असां त यार अल्लाह ख़ैर करे, बाक़ी महांगाई तमामु घणी आहे, असां पाण वॾा परेशान आहियूं। महांगाई जो चोट लॻो पियो आहे, किरायो 50 खां मथे ॾियनि था, पेट्रोल जो थियो आहे 213 रुपया लीटर थियो आहे, सॼो ॾींहुं हणी 200-250 में मस निकिरनि था। 200-250 ते घर हलंदो, 200-250 बचा पालींदासीं, त महिरबानी कयो कुझु महांगाई घटि कयो। महांगाई जे हवाले सां इहो चवंदा त ग़रीब आवाम सदाईं आज़ार में आहे, कंहिंखे का शइ मिले कोन थी, त जेको आहे सो हर शइ खे बाहि लॻी वई आहे। कंहिं टाइम में गे 220 रुपया हुयो त हाणे 570 ते थी वियो आहे, त ग़रीब आवाम खाए त छा करे, पंहिंजा बच्चा काथों पाले, पंहिंजो पेट गुज़र काथों करे। असां आला अख़्तियारनि खे अपील था कयूं त शहबाज शरीफ़ खे ऐं हिननि खे वॾनि हुकुमराननि खे त महिरबानी करे त कंहिं ग़रीब खे दरपदर न कनि ऐं कंहिंखे ज़लील न कनि, कंहिं बेगुनाह कंहिंजी आह न खणनि। जी नाज़रीन, आपने देखा कि शदात कोट के शहरों ने अपने दर्द का बयान किस तरह किया। वो इस वक्त मौजूदा हुकूमत से मुकम्मल तौर पर बेजार हैं। कैमरामैन लियाकत चांडामो के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शदात कोट।